दोस्तों ऐं साथियों, जीए सिंधु देश, जीए साईं जीएम साहिब। दोस्तों, जीअं त अॼु रियासती इदारनि पुलिस हिकु दफ़ो ॿीहर ज़िया जी वाक़ियात खे ताज़ो करे मोरो में क़ौमी कारकुननि जे मथां पुरअमन एहतजाज जे मथां गोलियूं बि हलायूं आहिनि, लाठी चार्ज बि कयो आहे, ज़ख़्मी क़ौमी कारकुननि खे जेके आहिनि गिरफ़्तार बि कयो वियो आहे। जीअं सिंध मुतहदा माल जिस्मम जे पुरअमन एहतजाज ते रियासती जबर, वेश्याणे, लाठी चार्ज, फायरिंग ऐं क़ौमी कारकुननि जी जबरी गिरफ़्तारियुनि जी जीए सिंध फ्रीडम मूवमेंट तरफ़ां सख़्त मज़म्मत कयूं था। सिंध जे माण्हुनि खे संदन जमहूरी हक़नि खां महरूम करण लाइ क़ौमी तहरीक खे तशद्दुद ज़रिए दॿाइण ऐं ख़ौफ़ जे माहौल पैदा करण जूं कोशिशूं हमेशह नाकाम साबित थियूं आहिनि। सिंध जा माण्हू अॻु ई पंहिंजे क़ौमी आज़ादी जी राह ते गामज़न आहिनि, पर रियासत हथ वठी ज़ुल्मनि खे वधाए सिंध खे बलोचिस्तान जहिड़ी बाहि में धिकणु चाहे थी। हुकुमरान विसारे वेठा आहिनि त जबर जी इंतिहा हमेशह आज़ादीअ जे सुबुह सां थींदी आहे। बांग्लादेश में बि हिकु पुरअमन क़ौमी तहरीक हुई, पर रियासती ज़ुल्म ऐं जबर इन जी आज़ादी खे तेज़ करे छॾियो, जंहिंजो नतीजो हिकु आज़ाद बांग्लादेश जी सूरत में निकितो। जेकॾहिं रियासत पंहिंजे ॾाढ जी पॉलिसी ख़तमु न कई त सिंध जा माण्हू पुरअमन जदोजहद बदिरां बांग्लादेश ऐं बलोचिस्तान वारो रस्तो वठण ते मजबूर थींदा। मां जीए सिंध फ्रीडम मूवमेंट तरफ़ां मुतालबो थो कयां त गुम कयल मोरो मां जेके खंबियल मेराण मीराणी, सईद त्यूणो, अमा आयशा सरगाणी, रोहिल रगारी ऐं जेतिरा बि क़ौमी कारकुन गिरफ़्तार कया अथऊं या गुम कया अथऊं या ज़ख़्मी हालत में आहिनि, उन्हनि खे जेके फौरन आज़ादु कयो वञे। सिंध हाणे तव्हांजी इहा बदमाशी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदी। केनाल जे मसइलनि ते सिंधूअ ते के बि केनाल कंहिं बि सूरत में क़बूल न कंदी। ही सिर्फ़ क़ौमी तहरीक जो मसइलो न आहे, ही समूरी सिंधी क़ौम जो मसइलो आहे। इन ते समूरी सिंध खे बीहणो पवंदो ऐं समूरी सिंध खे निभाइणो पवंदो। मां इन मौक़े ते पंहिंजे ख़ासि करे उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधियुनि खे बि अपील थो कयां त जेके अचो सिंध सां बीहो। ही सभिनी सिंधियुनि जे जीअण मरण जो मसइलो आहे। सिंधूअ जो मसइलो, सिंधू दरिया जो मसइलो असांजे वजूद जो मसइलो आहे। हीअ असांजे जीअण मरण जो, असांजे जियापे जो मसइलो आहे। इन ते तव्हांखे सभिनी खे उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधियुनि खे बि अपील कंदुमि त अचो, सिंध सां जुड़ो ऐं सिंध सां निभायो ऐं सिंधी क़ौम सां अची बीहो ऐं पंहिंजे वतन जी आज़ादी लाइ जदोजहद में शामिल थियो। जीए सिंध फ्रीडम मूवमेंट 27 तारीख़ ते जीए सिंध महाज़ तरफ़ां शटरबंद हड़ताल जी नवाब शाह मोरो में ऐलानियल हड़ताल जी हिमायत करे थी, पर इन सां गॾु थियण त ईअं खपे हा। हिन ज़ुल्म बर्बरियत ख़िलाफ़ समूरी सिंध में फीथा रोक ऐं शटरबंद जी हड़ताल जी काल समूरी क़ौमी तहरीक खे, समूरी क़ौमी पार्टियुनि खे, सिंध खे गॾियल ॾियणु घुरिजे हा। पर 27 तारीख़ ते सिंध जा गैरतमंद पुट, क़ौमी तहरीक जा बाशऊर क़ौमी कारकुन ऐं जीए सिंध फ्रीडम मूवमेंट जे कारकुननि खे मां इहो वाज़े थो कयां त 27 तारीख़ ते ऐलानियल हड़ताल मोरो ऐं नवाबशाह में जेकी थी रही आहे, इन ते तव्हां समूरी सिंध में हड़ताल कयो। जेको जेको जिते जिते जंहिं बि शहर में रहे थो, 27 तारीख़ ते पंहिंजा इलाइक़ा बि बंदि कराइनि, उहे दुकान बि बंदि कराइनि, रोड रस्ता बि बंदि कनि। मां 27 तारीख़ ते पिणु सिंधी क़ौम खे अपील थो कयां त हिन ज़ुल्म, ज़्यादती, बर्बरियत ख़िलाफ़ ऐं सिंध ते, सिंधू दरिया ते जेको केनाल ठाहिण जो मनसूबो आहे, इन खे रद्द कंदे क़ौमी ॿधी जो सबूत ॾींदे 27 तारीख़ ते समूरी सिंध बंदि कनि। मां अपील थो कयां क़ौमी कारकुननि खे त 27 तारीख़ ते समूरी सिंध में, मां अपील थो कयां समूरी सिंधी क़ौम खे त 27 तारीख़ ते समूरी सिंध बंदि कराइनि ऐं क़ौमी कारकुननि खे जिते जिते जेके बि रहनि था, जंहिं जे इलाइक़े में, शहर में, ॻोठनि में 27 तारीख़ ते
समूरी सिंध में पंहिंजा पंहिंजा इलाइक़ा बंदि कराइनि, रोड रस्ता बंदि कनि, जीअं ही ज़ुल्म ज़्यादती बरबरियत ख़िलाफ़ जेके आहिनि सिंध मां सघारो आवाज़ समूरी दुनिया ताईं पुॼाए सघूं ऐं इहो सॼी दुनिया खे ॿुधाए सघूं त सिंधु दरिया ते कंहिं बि क़िस्म जो केनाल या डैम सिंधी क़ौम बर्दाश्त न कंदी ऐं उन जे ख़िलाफ़ सियासी इनक़लाबी मज़ाहिमत कंदी। अॼु तव्हां ॾिठो हूंदो त सिंध जा क़ौमी कारकुन, क़ौमी तहरीक जा उहे नौजवान कुंदर पुट सियासी क़ौमी मज़ाहिमत ज़रिए जहिड़ी तरीक़े सां इहो ॿुधाइनि पिया त कंहिं बि सूरत में सिंधूअ ते को बि केनाल मंज़ूर न आहे, अहिड़ी तरीक़े सां सभिनी क़ौमी कारकुननि खे गॾु थियणो पवंदो। 27 तारीख़ ते पंहिंजा इलाइक़ा, शहर, रोड रस्ता बंदि कराइणा। GSN फ्रीडम मूवमेंट वाज़े थी करे त सिंध जी क़ौमी हक़नि ते कंहिं बि क़िस्म जो सौदो क़बूल न कयो वेंदो, न ई सिंधु दरिया ते कंहिं बि डैम या केनाल खे ठहण ॾिनो वेंदो। सिंध जी क़ौमी वजूद, वसीलनि, पाणी ऐं आज़ादी लाइ असांजी जदोजहद बिना कंहिं ख़ौफ़ ऐं रंडक जे जारी रहंदी। GS सिंधु देश, GS INGM।